सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वाब चयो आहे त मुल्क सियासी ऐं मुआशी मसइलनि जो शिकार आहे। को बि सियासी अॻुवान चैलेंजुनि जी ॻाल्हि न पियो करे। हज़ारी केस अदालतुनि में अल्तवा हेठि आहिनि, पर इमरान ख़ान लाइ मोकल वारे ॾींहुं बि अदालतूं खुलनि थियूं। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वाब चयो त छा इमरान ख़ान 22 करोड़ अवाम जे मसइलनि खां वधीक अहम आहे। खेसि आइनी तरीक़े सां हटायो वियो, पर पोइ बि हिन तबाही जी सियासत कई। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।